रिसर्च एकेडमी में तव्हां सभिनी खे मां भलीकार चवां थो। अॼु हिकु नई सीरीज़ शुरू करे रहियो आहियां जंहिंमें आउं डिस्कस कंदुसि मल्टीपल रेगुलेशन, मल्टीपल लीनियर रेगुलेशन। दोस्तों इन खां अॻु में जेका मूं पूरी सीरीज़ हलाई उन में हुयो असांजो फैक्टर एनालिसिस, जंहिंमें 6 असांजा फैक्टर एनालिसिस जा थ्योरेटिकल वीडियो हुयो ऐं उन खां पोइ 2 जेके उन में प्रैक्टिकल वीडियो ॾाढो कॉम्प्रिहेंसिव जेको आहे कॉम्प्रिहेंसिव मां शिफ्ट की डिस्कस कयो आहे। तव्हां टाइम मिले त तव्हां ॾिसी वठो, छो जो मल्टीपल रेगुलेशन में असां उही जेके फैक्टर असां कढिया आहिनि फैक्टर एनालिसिस में उहे अॻिते खणी करे असां मल्टीपल रेगुलेशन में उन ते ई अॻिते कमु कंदा आहियूं। तो हिकिड़ी चेन आहे जेको आहे मिसाल तव्हांजो फैक्टर एनालिसिस थी वियो, उन खां पोइ असां रिलायबिलिटी बि नथा चेक कई, रिलायबिलिटी बि तव्हांजी वीडियो आहे त तव्हां उहा बि ॾिसी सघो था त रिलायबिलिटी कीअं कढिजे, जंहिंमें असां ख़ासि तौर ते ख़ुरम अल्फा जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहो कीअं कढिजे, उहो बि वीडियो आहे। उन खां पोइ जॾहिं असां ख़ुरम अल्फा में जेके बि असांजा कंस्ट्रक्ट नयूं डेवलप थिया आहिनि, जेके निकिता आहिनि फैक्टर असांजा फैक्टर एनालिसिस मां, उन जी रिलायबिलिटी जेकी बहितर आहे त उहे खणी करे असां उन ते मल्टीपल रेगुलेशन रन कंदा आहियूं। त हिकिड़ी पूरी सीरीज़ आहे तव्हांजी फैक्टर एनालिसिस खां वठी करे मल्टीपल रेगुलेशन ताईं। हिन में असांजा जेके कुझु जेके वीडियोस थ्योरेटिकल वीडियोस आहिनि मल्टीपल रेगुलेशन ते, ऐं इन खां पोइ जेका प्रैक्टिकल जेको वीडियो उहा बि अवेलेबल आहे जेका इन मल्टीपल रेगुलेशन, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था त मल्टीपल रेगुलेशन खे प्रैक्टिकली कीअं कजे। ऐं उन में हिकिड़ी नंढो कॉम्पोनेंट मूं रखियो आहे, उहो आहे त कंप्यूट वेरिएबल। छो जो मल्टीपल रेगुलेशन रन करण लाइ लाज़मी आहे त पहिरियों असां कंपोनेंट कंप्यूट वेरिएबल ज़रूरु, यानी जेके वेरिएबल असांखे फैक्टर एनालिसिस मां मिलिया असां उनखे कंप्यूट करे रखूं। सो इन हवाले खां ही ॾाढी अहम आहे ऐं अक्सर दोस्त जेके मल्टीपल रेगुलेशन पंहिंजी डेटा में इस्तेमालु कंदा आहिनि। हिन में मूं डिस्कस कयो आहे त सिंपल ऐं मल्टीपल रेगुलेशन में छा हूंदो आहे, फ़र्क़ु कहिड़ो आहे। उन खां पोइ जेका असां हिन में जेके इक्वेशन उन इक्वेशन खे थोरो डिस्कस करे वरितो आहे त लाज़मी ॾाढो अहम आहे, छो जो दोस्त तक़रीबन मल्टीपल रेगुलेशन ते ई कमु कंदा आहिनि। अच्छा, मल्टीपल रेगुलेशन तव्हां फर्स्ट जनरेशन में जेकी सॉफ्टवेयर आहिनि जीअं एसपीएसएस आहे उन में करे सघो था, ऐं स्ट्रिक्ट इक्वेशन मॉडलिंग जंहिंमें असांजो सेकंड जनरेशन सॉफ्टवेयर आहे, तव्हांजो स्मार्ट पीएल आहे, एमोस आहे, एम प्लस आहे, इन्हनि में बि तव्हां जेको असां स्ट्रिक्ट इक्वेशन मॉडल में जो स्ट्रिक्ट इक्वेशन मॉडलिंग जो कॉन्सेप्ट उहो बि मल्टीपल रेगुलेशन मां ई वरितो वियो आहे। सो दोस्तों अचो त पंहिंजी पार्ट 1 खे शुरू कयूं। ही पार्ट 1 आहे ऐं मल्टीपल रेगुलेशन के हवाले खां मुंहिंजा डॉक्टर रहीम बख्श सुमरा फाउंड शब्द जी सां तालुक़ रखां थो। अचो त पंहिंजी डिस्कशन खे अॻिते वधायूं। दोस्तों असां जेको डिस्कस कंदासीं कंटेंट जेको आहे हिन पूरी सीरीज़ जो, उन में असां 3 शयूं सां डिस्कस कंदासीं रेगुलेशन एनालिसिस में। असां पहिरियों सिंपल रेगुलेशन, मल्टीपल रेगुलेशन ऐं उन खां पोइ लॉजिस्टिक रेगुलेशन, ये 3 पार्ट असां शयूं ॾिठूं। हूअं त रेगुलेशन पूरी हिकिड़ी फैमिली आहे, जेका पूरी फैमिली आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ रेगुलेशन जे हवाले खां टेक्निक्स आहिनि, पर जेकी तक़रीबन आम तौर ते दोस्त इस्तेमालु कनि था सोशल साइंस में या बिज़नेस रिसर्च में, जेके दोस्त इस्तेमालु कनि था उहे तक़रीबन सिंपल रेगुलेशन रन कंदा आहिनि, जंहिंमें 2 वेरिएबल हूंदा आहिनि, हिकिड़ो डिपेंडेंट हिकिड़ो इंडिपेंडेंट वेरिएबल हूंदो आहे। या त वरी दोस्त मल्टीपल रेगुलेशन यूज़ कंदा आहिनि जंहिंमें हिकिड़ो इंडिपेंडेंट हूंदो आहे ऐं केतिरा ई उनमें डिपेंडेंट वेरिएबल हूंदा आहिनि। या त वरी दोस्त लॉजिस्टिक रेगुलेशन यूज़ कंदा आहियूं, जंहिंमें साॻियो ई कॉन्सेप्ट आहे, जंहिंमें बि असां हिकिड़ो हिकिड़ो डिपेंडेंट हिकिड़ो इंडिपेंडेंट वेरिएबल थी सघे थो, यानी लॉजिस्टिक रेगुलेशन सिंपल बि थी सघे थो, मल्टीपल बि थी सघे थो। ऐं ॿियो उन में हिकिड़ो डिपेंडेंट ऐं केतिरा ई इंडिपेंडेंट वेरिएबल थी सघनि था। हाणे सवाल इहो पैदा थिए त लॉजिस्टिक रेगुलेशन ऐं मल्टीपल रेगुलेशन में फ़र्क़ु कहिड़ो आहे, यानी जॾहिं ॿई शयूं साॻियूं थियनि थियूं त दोस्तों हिन में इहो फ़र्क़ु आहे त कॾहिं कॾहिं असांखे डेटा कैटेगोरिकल डेटा मिले, जंहिंमें असां 2 चॉइस हूंदियूं आहिनि, येस और नो। त इन सूरत हाल में असां लॉजिस्टिक रेगुलेशन खे असां कंदा आहियूं। ख़ासि तौर ते क्राइटेरियन हिकिड़ो इहो आहे त जेके तव्हां डिपेंडेंट वेरिएबल उहो तव्हांजो जीअं तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो, हिन में असांजो फ्यूचर जेको असांजो आहे इंटेंशन, फ्यूचर इंटेंशन ऑफ जेको आहे स्टूडेंट्स, उहो असांजो हिकिड़ो डिपेंडेंट वेरिएबल हिकिड़ो तव्हांखे नज़र अची रहियो आहे। त इहो जेको असांजो इन में तव्हां ॾिसंदो केयरफुली त इन में सॼी में जेको आहे तव्हांखे नज़र ईंदो त जेके असांजा रिस्पोंडेंट आहिनि उनजो आंसर जेको आहे 0101 इन में आहे। उमीद तौर ते छा थींदो आहे त असांखे 5 पॉइंट लिकर्ट स्केल तव्हां ॾिसी रहिया मिलंदो आहे, जंहिंमें असांजा 5 जेके लिकर्ट हूंदा आहिनि, स्ट्रॉन्गली एग्री, न्यूट्रल ऐं जेको आहे डिसएग्री, स्ट्रॉन्गली। पर हिन में असांजी कुल चॉइस 2 हूंदियूं आहिनि जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो। इन जे करे असां जॾहिं असां डिपेंडेंट वेरिएबल तव्हांजो कैटेगोरिकल हुजे त पोइ तव्हांखे लॉजिस्टिक रेगुलेशन हणो, नो प्रॉब्लम त तव्हां इंडिपेंडेंट वेरिएबल भले 5 पॉइंट लिकर्ट स्केल ते हुजनि, 7 ते जिते बि हुजनि, पर जॾहिं तव्हांजो जेको आहे डिपेंडेंट वेरिएबल तव्हांजो इन में कैटेगोरिकल वेरिएबल आहे, जंहिंमें 0101 यानी 2 चॉइस आहिनि, त उन सूरत में तव्हां लॉजिस्टिक रेगुलेशन अप्लाई कंदो।
अच्छा लेकिन उन में इंडिपेंडेंट वेरिएबल सब जो का वो बि तहां जा एडी किस्म जा आहिनि त पोइ ॾाढो सुठो आहे त जेको डिसीजन जेको थींदो असांजो मल्टीपल रिग्रेशन यूज़ कयूं या लॉजिस्टिक वो डिपेंड थो करे तव्हांजे डिपेंडेंट वेरिएबल जी कहिड़ी आहे मल्टीपल रिग्रेशन जेको असां ॿ यूज़ में शुरू चयूं हिकु सिंपल लीनियर रिग्रेशन आहे ऐं ॿियो मल्टीपल रिग्रेशन आहे अच्छा हाणे इन में असां सिंपल लीनियर रिग्रेशन छा हूंदो आहे जंहिंमें असांजो ही y डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं इन खां पोइ असां चेक कंदा आहियूं ही असांजो कांस्टेंट आहे ऐं उन खां पोइ बीटा 1 ही x असांजो पहिरियों वेरिएबल आहे ऐं ही असांजो म्यू ही असांजो एरर टर्म आहे त हिन में तव्हां इहो ॾिसंदव त हिते असांजो जेको वेरिएबल आहे उहो हिकिड़ो आहे जॾहिं तव्हांजो हिकिड़ो इंडिपेंडेंट हिकिड़ो डिपेंडेंट वेरिएबल हुजे ही इंडिपेंडेंट डिपेंडेंट वेरिएबल हिकिड़ो आहे ऐं ही इंडिपेंडेंट वेरिएबल हिकिड़ो आहे त इन सूरत हाल में असांजो जेको लीनियर रिग्रेशन थींदो उहो असांजो सिंपल लीनियर रिग्रेशन थींदो अच्छा इन खां पोइ जेकॾहिं तव्हां ॾिसो था ही असांजो हिकिड़ो इंडिपेंडेंट हिकु डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं साम्हूं ॾिसां बी एक्स बीटा ऐं एक्स त ही ते ॾिसो था त b1 x1 असांजो हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल थी वियो b2 x2 ॿियो डिपेंडेंट वेरिएबल थी वियो b3 b x3 टियों डिपेंडेंट वेरिएबल थी वियो एतिरे तरीक़े सां तव्हां केतिरा बि इंडिपेंडेंट वेरिएबल थी सघनि था त हाणे तव्हां हिते ॾिसो था त हिकु खां हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल डिपेंडेंट वेरिएबल असांजो हिकिड़ो आहे ऐं असांजो डिपेंडेंट इंडिपेंडेंट वेरिएबल असांजा हिकु खां वधीक आहिनि इन करे असां जेके चऊं था त इहो असांजो मल्टीपल रिग्रेशन मल्टीपल लीनियर रिग्रेशन एनालिसिस आहे अच्छा लीनियर रिग्रेशन के डिस्कस करण खां पोइ तव्हां सम्झो त हाणे असां चऊं था त रिग्रेशन आहे छा असल में सो रिग्रेशन दोस्तो आहे त मल्टीपल रिग्रेशन इज कॉमनली यूज्ड इन सोशल एंड बिहेवियरल डेटा एनालिसिस यानी असां तकरीबन सोशल साइंस तकरीबन जेके भी ब्रांचेस आहिनि बशमूल कॉमर्स बिजनेस एडमिनिस्ट्रेशन इकोनॉमिक्स सभिनी में जेको असां मल्टीपल रिग्रेशन तमामु घणो इस्तेमालु कंदा आहियूं इन खां पोइ आहे मल्टीपल रिग्रेशन एनालिसिस इज अ प्रेडिक्टिव एनालिसिस टूल टेक्निक और टूल ही जेका आहे जंहिंमें असां कोशिशि कंदा प्रेडिक्शन कंदा आहियूं बेस्ड ऑन असां जेका करंट डेटा आहे मिसाल 10 साल डेटा तव्हां खणो था सेल्स जी जंहिंमें ऐं उन 10 साल डेटा खे रन करे उन बुनियाद ते तव्हां प्रेडिक्ट कयो त 11 साल में तव्हांजी जेका सेल या फरोख्त जेका तव्हांजे कारोबार जी केतिरी थींदी इहा आहे प्रिडिक्टिवनेस यानी जेका रेगुलेशन जी का नेचर आहे उहा प्रिडिक्टिव नेचर आहे यानी बेस्ड ऑन द पास्ट डेटा जेका बि आहे उन बुनियाद ते असां अॻिले साल या अॻिले सालनि जी जेका उहा प्रिडिक्शन कंदा आहियूं in which one or more variable are used to predict जंहिंमें हिकु या हिक खां वधीक वेरिएबल यानी हिकु इन मक़सदु हिकु डिपेंडेंट हिकु इंडिपेंडेंट त सिंपल थी वियो या हिक खां वधीक हिकु डिपेंडेंट ऐं केतिरा इंडिपेंडेंट इहो असांजो मल्टीपल रिग्रेशन थी वियो द लेवल ऑफ ऑथर बाय द and by another use a straight line formula ही असां straight line formula हिन फॉर्मूला मुताबिक़ असां जेका पंहिंजो मल्टीपल रिग्रेशन रन कंदा आहियूं हाणे ही जेको फॉर्मूला इहो असांजो सिंपल रिग्रेशन जो फॉर्मूला आहे उन खां पोइ आहे लीनियर रिग्रेशन यानी हिकु मल्टीपल रिग्रेशन ऐं लीनियर रिग्रेशन इज अ मॉडल टू प्रेडिक्ट द वैल्यू ऑफ वन वेरिएबल फ्रॉम अनदर ठीकु आहे हिकु वेरिएबल जो जेको आहे असां मॉडल मां प्रेडिक्ट कंदा आहियूं वैल्यू ॿिए वैल्यू मां उन खां पोइ मल्टीपल रिग्रेशन इज अ नेचुरल एक्सटेंशन ऑफ दिस मॉडल मिसाल तौर ते आहे that we use it to predict the values of an outcome from the similar केतिरे प्रिडिक्टर जेके असांजा आहिनि हाणे मिसाल के तौर ते सवाल त प्रिडिक्टेड ऐं प्रिडिक्टर यानी डिपेंडेंट वेरिएबल ऐं इंडिपेंडेंट वेरिएबल त हाणे इहो थोरो नेक्स्ट स्लाइड में असां मां सभिनी शयुनि खे यानी डिपेंडेंट वेरिएबल जा मुख़्तलिफ़ कहिड़ा नाला आहिनि सां गॾु यानी हिकु डिपेंडेंट वेरिएबल खे मुख़्तलिफ़ नालनि सां ॿुधाए सॼो वेंदो आहे ऐं इन तरीक़े सां इंडिपेंडेंट वेरिएबल जा बि मुख़्तलिफ़ नाला आहिनि तव्हां को बि नालो इस्तेमालु करे सघो था हिते बि प्रिडिक्टर यानी इंडिपेंडेंट वेरिएबल ऐं प्रिडिक्टेड यानी डिपेंडेंट वेरिएबल आहे त हाणे जो मक़सदु इहो आहे त वी यूज़ इट टू प्रिडिक्ट द वैल्यूज़ ऑफ एन आउटकम फ्रॉम सेवरल यानी केतिरा ई प्रिडिक्टर जेके या इंडिपेंडेंट वेरिएबल आहे असां उन मां प्रिडिक्ट कंदा आहियूं डिपेंडेंट वेरिएबल में केतिरी तब्दीली ईंदी It is a hypothetical model इहो हिकिड़ो फर्ज़ी हिकिड़ो हूंदो आहे रिलेशनशिप बिटवीन द सेवरल वेरिएबल जंहिंमें असां मुख़्तलिफ़ वेरिएबल जो पाण रिलेशनशिप पैदा कंदा आहियूं अब कहिड़ी कहिड़ी उहो वेरिएबल बि मां तव्हांखे ॾेखारियूं त इहो प्रिडिक्टर जेको रिलेशनशिप आहे उहो कीअं निकिरंदो आहे हाणे हिते अचे त मल्टीपल रिग्रेशन एनालिसिस यूज़ द सेम कॉन्सेप्ट एज़ अ बाइनरी रिग्रेशन एनालिसिस but use more than the one independent variable simple जेको मल्टीपल ऐं सिंपल रिग्रेशन में जेको फ़र्क़ु आहे उहो साफ़ आहे हाणे उहो कीअं अचे ही लीनियर रिग्रेशन आहे हाणे इन में अंदरि ई असांजो मल्टीपल ऐं सिंपल रिग्रेशन असां ॿी तरीक़े सां रन करे सघूं था अच्छा जी अॻ में ॻाल्हि आई त भाई इंडिपेंडेंट वेरिएबल जा मुख़्तलिफ़ नाला कहिड़ा आहिनि ही पूरी लिस्ट आहे तव्हांजे साम्हूं
जैमें असां नाला मिसाल के तव्हां हिनखे कॉमनली तमामु उम्मी तौर ते डिपेंडेंट या इंडिपेंडेंट वेरिएबल तौर ॼातो सुञातो वेंदो आहे। अच्छा, ॿिया कहिड़ा नाला आहिनि? ॿियो जेको डिपेंडेंट वेरिएबल जो उहो एक्सप्लेन वेरिएबल आहे, रिस्पॉन्स वेरिएबल आहे, प्रिडिक्टेड वेरिएबल आहे ऐं द रेग्रेसेंट वेरिएबल आहे। यानी ये 4 मुख़्तलिफ़ नाला आहिनि डिपेंडेंट वेरिएबल जा। ऐं तरीक़े सां इंडिपेंडेंट वेरिएबल जा भी 4 मुख़्तलिफ़ नाला आहिनि, जंहिंमें एक्सप्लेनेटरी वेरिएबल, कंट्रोल वेरिएबल, प्रिडिक्टिव वेरिएबल ऐं द रेग्रेसर, ये 4 नाला आहिनि। जीअं तव्हां ये सम्झो त इंडिया, हिंदुस्तान ऐं भारत हिकिड़ी दुश्मन जा 3 नाला आहिनि। ऐं तरीक़े सां वाई यानी इंडिपेंडेंट वेरिएबल जा भी मुख़्तलिफ़ नाला आहिनि, जेके अवां ज़हननशीन करे लॻंदो त बहितर आहे, छो जो मुख़्तलिफ़ रिसर्च पेपर उम्मीद तौर ते त डिपेंडेंट ऐं इंडिपेंडेंट वेरिएबल, पर किथे किथे दोस्त मुख़्तलिफ़ नाला भी इस्तेमालु कंदा आहिनि, जेके तव्हांखे यादि रहंदा, तव्हांखे आसानी रहंदी उन शइ खे सम्झण जे लाइ। अच्छा, हाणे असां ॾिसूं था त जेको असांजो हिते हिन वक़्तु जेको असां इम्पैक्ट ॾिसूं था सेल्फ एफिकेसी जो इंटेंशन ते, यानी त तव्हांजा कारोबार करण जो केतिरो चांस आहे, केतिरो सम्झो था तव्हांखे उम्मीद आहे त तव्हां कारोबार कंदव, ऐं केतिरो तव्हां सिर्फ़ु उन लाइ पंहिंजे पाण खे सम्झो था त मूं एतिरी उहा त ताक़त आहे जो मां कारोबार करे सघां थो। त हिन मॉडल में जेको असांजो सिंपल रेगुलेशन मॉडल आहे, जंहिंमें असां हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल इम्पैक्ट हिकु डिपेंडेंट वेरिएबल ते ॾिसूं था। इहो असांजो सिंपल रेगुलेशन मॉडल आहे। तंहिंखां पोइ तव्हां ॾिठो त हाणे असां साॻियो ई जेको आहे असांजो, हाणे हिन में असांजा डिपेंडेंट वेरिएबल वधी विया। हाणे हिते 3 डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं हिकिड़ो इंडिपेंडेंट, टे इंडिपेंडेंट वेरिएबल यानी आईवीस आहिनि ऐं हिकिड़ो डीवी आहे। हाणे असां ॾिसूं था इंटरप्रिटेशन ते रोल मॉडल जो केतिरो इम्पैक्ट आहे, सर्टिफिकेसी जो केतिरो इम्पैक्ट आहे ऐं फियर ऑफ फेलियर जो केतिरो इम्पैक्ट आहे। यानी हीउ जेको मॉडल असांजो मल्टीपल रेगुलेशन जो थी वियो। दोस्तों, हिकिड़ो ॿियो बि मॉडल आहे जेको ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट जे हवाले खां, जंहिंमें असां ट्रेनिंग एंड डेवलपमेंट यानी एम्प्लॉय ट्रेनिंग डेवलपमेंट जी इफेक्टिवनेस खे चेक कंदा आहियूं। उन में असांजा मिसाल असां चेक था कयूं इंडिविजुअल इनिशिएटिव, लाइन मैनेजर जी सपोर्ट केतिरी आहे, टॉप मैनेजमेंट सपोर्ट यानी मथां ई जेका मैनेजमेंट केतिरी सपोर्ट आहे, अपॉर्चुनिटी फॉर स्किल यूटिलाइजेशन, जेका तव्हांखे ट्रेनिंग मिली उन खां पोइ स्किल तव्हांजो वधियो। ॿी तौर ते ट्रेनिंग में असांजो नॉलेज, स्किल ऐं एटीट्यूड असांजो अॻिते AS इनखे चवंदा आहिनि। हाणे उहे शयूं अप्लाई करण लाइ तव्हांखे केतिरी अपॉर्चुनिटी मिले थी पंहिंजी ऑर्गेनाइजेशन ऐं प्रोग्राम डिज़ाइन, इन जो इम्पैक्ट ॾिसनि था असां। डिपेंडेंट वेरिएबल छा आहे असांजो? ट्रेनिंग एंड डेवलपमेंट इफेक्टिवनेस। दोस्तों, ही असांजो आहे मल्टीपल रेगुलेशन जो जी इक्वेशन। उम्मीद तौर ते असांजी इक्वेशन ही कि मल्टीपल रेगुलेशन जी इक्वेशन आहे। हाणे असांजो जेको ही वाई आहे, इहो वाई असांखे चए थो त इट्स अ रिस्पॉन्स डिपेंडेंट वेरिएबल ऑब्जर्वेशन, यानी इहो असांजो वाई वेरिएबल यानी डिपेंडेंट वेरिएबल थियो, डीबी थियो। ही असांजो जेको असांजो आहे कॉन्स्टेंट आहे, इहो बीटा नॉट कॉन्स्टेंट रहंदो आहे। ऐं उन खां पोइ असांजो ही बीटा ही x1 जेको असांजो छा आहे, इहो असांजो आहे इंडिपेंडेंट वेरिएबल, जंहिंखे असां प्रिडिक्ट बि चऊं था, इंडिपेंडेंट वेरिएबल चऊं था, एक्सप्लेनेटरी वेरिएबल बि चऊं था। उनमें बि तव्हां ॾिसी आहे पॉइंट स्लाइड में त इन जा टोटल 4 ॿिया नाला आहिनि। हिकिड़ो जेको इंडिपेंडेंट वेरिएबल आहे, ऐं उन खां पोइ ही बीटा 2 इहो असांजो कोएफिशिएंट आहे, जेको असांजो हर हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल में असां गॾु उन सां कोएफिशिएंट आहे। ठीकु आहे। ही आख़िर में आहे एरर, इहो आहे रैंडम एरर, यानी को नॉइस आहे या मिसाल को बि असां मॉडल ठाहींदा आहियूं त उन मॉडल में जेतिरा बि फैक्टर ईंदा आहियूं, उन को अहिड़ो अहम फैक्टर रहिजी वेंदो आहे, जंहिंजी करे असां एरर टर्म ॾींदा आहियूं। जंहिंजो इन मक़सदु आहे त अहिड़ा वेरिएबल जेके मिसाल इन्फ्लेशन आहे, तव्हांजी इन्फ्लेशन खे केतिरा वेरिएबल एक्सप्लेन करे सघे, केतिरो इम्पैक्ट पई सघे थो, उन मां 3-4 वेरिएबल त ॾींदासीं, पर कुझु अहिड़ा वेरिएबल हूंदा आहिनि जेके असांखे ज़हन में न ईंदा आहिनि, या कुझु ॿियनि सबब जे करे असां उनखे न ॾींदा आहियूं, त उन वजह सां हिकिड़ो एरर टर्म ॾेई छॾींदा आहियूं। त इन एरर टर्म जो मक़सदु बि इहो ई आहे त जेके वेरिएबल न ॾेई सघियासीं उनखे आख़िर में ॾेई करे असां पंहिंजी इक्वेशन खे पूरो कंदा आहियूं। ही पूरी जेका असांजी हिकिड़ी रेगुलेशन इक्वेशन आहे, बल्कि ही मल्टीपल लीनियर रेगुलेशन आहे। दोस्तों, हिते असांजो ही इख्तिताम थिए थो पार्ट 1 जो। पार्ट 1 खे डेवलप करण में ख़ासि तौर ते मां हिन किताब जो तमामु घणो सहारो वरितो आहे। इंडी फील्ड किताब खपे त तव्हां ईमेल कयो त जीअं मां तव्हांखे इहा कापी जवाब उन ईमेल में मोकिले सघां थो। आख़िर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी त वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिठो। अच्छा, ज़रूरी इहो लाज़मी आहे त जेकॾहिं तव्हांखे का ॻाल्हि सम्झ न आई त तव्हां कमेंट कंदो त मुंहिंजी कोशिशि थी जल्द खां जल्द तव्हांजे कमेंट जो जवाबु ॾियां।
जेके तव्हांखे वणियो आहे पूरो जेको आहे पहिरियों वीडियो, त महिरबानी कयो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। ॾाढी हिमत मिलंदी आहे त यार दोस्त ऐं वधि खां वधि जेको आहे इहो चैनल पॉपुलर थी रहियो आहे। जॾहिं मूं शुरू कयो उन हार्डली जेके मूं वटि जेके रिस्पोंडेंट उहा जो 20-25 अलहमदिल्ला हाणे तक़रीबन 350 जेके आहिनि से तक़रीबन थियण वारा आहिनि। ईअं तव्हां जेकॾहिं हिमत अफ़ज़ाई रही जेको आहे सो इंशाल्लाह वधि खां वधि वीडियोस जेके आहिनि मां तव्हां साम्हूं पेश कंदुसि। हाणे अचो त वरी पोइ हिन पार्ट 2 में ॾिसूं त इन जो छा आहे। तेसिताईं अल्लाह हवाले।